मता आहे मुसीबत जी जड़। तवाज इन रंगई लिबास में ॾाढा सुठा लगी रहा है। जरूरी थोड़ी है दिल के गुरपियल हर शे इंसान के नसीब में हुए। चंगो पो तू हिय कर जो हे वारा बगुल मुखे दे ऐं मां तोखे इन्हनि जो 100 रुपए ॾींदोमांइ। 100 रुपए? ठीक है साहब। हे वठो साहब, सफ़ा ताज़ा गुल तव। मुखे पंहिंजे कमरे जो समूरो सामान हेठे वारी कमरे में शिफ्ट कराइणो आहे। तमी हेठ शिफ्ट छो थियूं थियूं? मुंहिंजी मर्ज़ी आहे। कोई भी को सबब त हूंदो। मां गेस्ट रूम में हलियो वेंदुसि। पुट तकलीफ़ खां कम वठण जी काई ज़रूरत कान्हे। न आंटी, मां तकलीफ़ खां कम न पियो वठां। पुट तू जंहिं कमरे में रहण चाहीं न खुशी सां रही सघीं थो। ही तुंहिंजो पंहिंजो ई घर आहे। तव्हां पंहिंजी बेकार ॻाल्हियुनि सां हमेशह मूंखे तंग कंदा रहो। हा साईं, मूंखे ॿियो को कम ई कोन्हे जो मां तव्हां सां मथो हणंदो वठां। चङो, हाणे तव्हां हितां वञी सघो था। ठीकु आहे। चयो मैं न छा त इहो मूंखे रोज़ रोज़ जो टकराव बिल्कुलु पसंदि कोन्हे। कचो खाईंदी छा? मां का ॾाइण आहियां छा? मूंखे त शक आहे किथे तूं को बदरू न हुजे। माना काल बि साॻियो वक़्तु साॻी जॻह ऐं हाणे बि। कॾहिं का ढंग जी ॻाल्हि न कजो। ॿिए ढंगनि जे साम्हूं ढंग जी ॻाल्हि करण जो कहिड़ो फ़ाइदो? तव्हां हद खां वधीक वधी रहिया आहियो। तव्हीं चाहियो बि त इहो ई थियूं न। चङो, हाणे मूंखे मथे वञण जी जाइ ॾियो। हा हा बिल्कुलु वञो। मूंखे कोई शौक़ु कोन्हे तव्हांजे रस्ते रोकण जो। जॉब करण जो इहो मतलब त न आहे त माण्हू घर में दफ़्तर खोली वेठो हुजे ऐं न ई माण्हूअ खे ईअं पोज़ण खपनि। तव्हां हेठि वञो प्लीज़। छो डप तो लॻेव छा? ईअं ई सम्झो। कंहिंखां? मूंखां या ज़ालिम समाज खां? केॾी न घटिया ॻाल्हियूं था करियो। ॾिसो मोहतरमा, अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स मूंखे हरगिज़ पसंदि न आहिनि। मां ॾाढो संजीदा माण्हू आहियां। तव्हांजी संजीदगीअ जो अंदाज़ो मूंखे ॿिनि ॾींहंनि में थी चुको आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर त इहो सॼो कुझु मां तव्हांखे खिलाइण लाइ कंदो आहियां। प्लीज़ मूंखे तव्हां खिलाइण जी कोशिशि न कंदा कयो। छो? मूंखे खिलण सुठो न लॻंदो आहे। ऐं मूंखे मुंहुं सुॼाए घुमण न ईंदो आहे।
तो पोइ न ॾिसंदा कयो मूं तरफ़? अखियूं पूरे घुमा छा? जेको वणेव कयो, पर खुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾियो। ठीकु आहे, पोइ ॻाल्हाईंदा। सॉरी रिज़वाना गुलफरोश, मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हां हिते रहंदा आहियो? हाणे तव्हांखे पंहिंजे सवाल जो जवाब मिली वियो न, त मां कंहिंजे लाइ गुल वरिता हुया। गुलन वारी एक्सक्यूज मी, हिन जो नालो रिज़वाना आहे। सॉरी रिज़वाना गुलफरोश, मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हां हिते रहंदा आहियो? हाणे तव्हांखे पंहिंजे सवाल जो जवाब मिली वियो न, त मां कंहिंजे लाइ गुल वरिता हुया। रिज़वाना, तू हिन फज़ूल शख्स जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे। तू वञ। मां तुंहिंजी सहेलीअ खे घर ताईं छॾे अचां? का ज़रूरत कान्हे। रिज़वाना, तू वञ। गुलन वारी, हिते सहरिश मूंखे तोसां ॻाल्हाइण न ॾींदी। मां सुभाणे तोसां काथे न काथे मिली वठंदुसि। तुंहिंजे अखियुनि जी चौधारी केॾा न गुंज थी विया आहिनि। नौकरीअ जे पोयां एॾो बि दीवानो न थिए जो पंहिंजी सिहत जो ख़्याल ई न रहे। मिस्टर, तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो। तव्हांजो ॿियनि ॻाल्हियुनि सां कहिड़ो मतिलबु? अॼु एतिरो जल्दी नाज़िल कीअं थी आयो? मां कुझु पुछी रहियो आहियां। लॻे थो मूंसां गॾु मानी खाइण जो वॾो शौक़ु अथव। ॾाढी ख़ुशफ़हमी अथव। हेॾा ॾींहं थी विया आहिनि मूंखे हिते आए, पर कॾहिं तव्हांजे चपनि ते मुर्क न ॾिठी अथमि। बसि बसि बसि, वेहण घण खां अलावा ॿियो कुझु ईंदो बि अथव? आख़िर तव्हां चाहियो छा था? तव्हांजे चपनि ते मुस्कुराहट। तव्हीं मुस्कुरायो छो कोन थियूं? मुंहिंजी मर्ज़ी। पंहिंजी शिकिल ॾिठी अथई? तुंहिंजे अखियुनि जी चौधारी केॾा न गुंज थी विया आहिनि। नौकरीअ जे पोयां एॾो बि दीवानो न थिए जो पंहिंजी सिहत जो ख़्याल ई न रहे। मिस्टर, तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो।
तव्हांजो ॿियनि ॻाल्हियुनि सां कहिड़ो मतिलबु? मां डॉक्टर आहियां, पंहिंजे मरीज़ जी सिहत जो ख़्यालु मूंखे न हूंदो त ॿियो कंहिंखे हूंदो? मां न तव्हांखे डॉक्टर मञण लाइ तयारु आहियां ऐं न ई पंहिंजो पाण खे तव्हांजो मरीज़ मञण लाइ तयारु आहियां। तव्हांजे मञण या न मञण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? एॾो ज़बरदस्तीअ जो मुज़ाहिरो चङो नाहे। ज़बरदस्तीअ सां ज़बरदस्ती करणी पवंदी आहे। मां सोचां थो त हितां पंहिंजा 3 टपड़ गोल कयां। आंटीअ खे शायदि ख़बर न आहे त मूंखे बदरूनि खां ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे। गुस्सो ॾाढो जल्दी थो अचेव। तव्हांखे त बेकार ॻाल्हियुनि जी आदत पयल आहे। मूंखे बदतमीज़ी बिल्कुलु पसंदि न आहे। अरे ॻाल्हि त ॿुधो काने साहब, ठीकु आहे, बदतमीज़ी कयो, विड़ो ॻाल्हायो, कुझु बि कयो, पर घटि में घटि पंहिंजी सिहत जो त ख़्यालु कयो। वियो प्लीज़, वियो न। मानी खाओ। मूंखे ईअं न ॾिसो, मूंखे जल्दी नज़र लॻी वेंदी आहे। या चिड़ा बाद में ॾेखारिजो, पहिरियां मानी खाई वठो। मूं मानी खाई छॾी आहे। भाॼी बचाइण बद तहज़ीबी थींदी आहे। घटि में घटि तव्हां त मूंखे तहज़ीब सेखारण जी कोशिश न करियो। खाइणी न हुयो त एतिरी भाॼी कढियो छा लाइ? वरी साॻी फज़ूल ॻाल्हियूं। तोखे त मुंहिंजूं ॻाल्हियूं फज़ूली लॻंदियूं आहिनि। ॻाल्हि तव्हां मां तोते अची कीअं पहुती? मूंखे एतिरी बेतकल्लुफ़ी पसंदि नाहे मिस्टर आमिर। काफ़ी ॾींहं तकल्लुफ़ कयो, हाणे नथो थिए। तव्हां हद खां वधीक बदतमीज़ी करे रहिया आहियो। मदद? पर साहब, मां तव्हांजी कहिड़ी मदद थी करे सघां? तव्हां सहरिश खे सचे दिलि सां दोस्त मञियो थी न? हा हा साहब, बिल्कुलु मां उन्हनि खे पंहिंजी दोस्त सम्झंदी आहियां। पोइ हुनजी मदद कयो। साहब, तव्हां मूंखां छा था चाहियो? मदद। मदद? पर साहब, मां तव्हांजी कहिड़ी मदद थी करे सघां? तव्हां सहरिश खे सचे दिलि सां दोस्त मञियो थी न? हा हा साहब, बिल्कुलु मां उन्हनि खे पंहिंजी दोस्त सम्झंदी आहियां। पोइ हुनजी मदद कयो। साहब, छा थियो सहरिश खे? इहो ई त मसलो आहे जो हुनजो मसलो कोई सम्झे ई न पियो। तव्हां नोट कयो आहे अलाए न, पर मां हिकु डॉक्टर भी आहियां ऐं मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन जे मुताबिक़ सहरिश पंहिंजो पाण खे पंहिंजी ज़ात जे हिकु हॉल में बंदि करे छॾियो आहे। हुनखे उतां कढणो पवंदो। पर साहब, मां जॾहिं खां उन्हनि सां मिली आहियां, उनजी तबियत ई अहिड़ी आहे, अकेला ई पसंदि।
तबियत आस पास जे माहौल सां जुड़ंदी आहे ऐं हूअ ज़हनी तौर ते कंहिं उलझन जो शिकार आहे जंहिं उनखे एतिरो रुखो करे छॾियो आहे। पर साहब तव्हां ॿुधायो मूंखे छा करिणो पवंदो? तव्हांजी हुन सां वेझड़ाइप आहे ऐं तव्हां हुनखे टाइम ॾियो ऐं कोशिशि कयो त हूअ शयुनि में दिलचस्पी वठे। तव्हां में बि? शायदि मुंहिंजे लाशऊर जी कंहिं कुंड में किथे अहिड़ी ख़्वाहिश भी पियल हुजे, पर फ़िलहाल सिर्फ़ मां हुनखे हुनजी पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियण जी कोशिश में आहियां। छा मां अंदर अची सघां थो? अंदर त अची चुका आहियो, पर इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इहो त मां ख़्याल ई न कयमि। तव्हां इएं पोज़ छोड़ंदा आहियो? तव्हां एॾो मजबूर जो कंदियूं आहियो। मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? इहो बि तव्हां वधीक बहितर ॼाणींदा हूंदव। बहरहाल मां तव्हां ते हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे छॾणु चाहियां थी। हा हा बिल्कुलु, ज़रूरु फरमायो। अॼु खां पोइ मूंसां ॻाल्हाइण जी कोशिशि न कंदा। तव्हां पंहिंजी ॻाल्हि हिकु दफ़ो ॿीहर चइजो। मां हिकु ई ॻाल्हि बार बार वरजाइण जी आदी न आहियां ऐं मूंखे बि अहिड़े क़िस्म जी बदतमीज़ी बर्दाश्त करण जी आदत नाहे। छा मतिलबु? कहिड़ी बदतमीज़ी? मतिलबु इहो त मूंखे धमकी ॾियण जी कोशिशि न कर। धमकीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बस मां तोसां ॻाल्हाइण पसंदि नथी करियां। मां तुंहिंजी पसंदि ऐं नापसंदि जी परवाह थो कयां छा? जेको चवणो अथई न ज़बान सां चओ, दिलि में मूंखे घटि वधि न ॻाल्हाए। हा मां इहो चवणु चाहियां थी त तूं पंहिंजी हद में रहो। नहीं मूंसां ॻाल्हाईंदो कर ऐं नहीं मुंहिंजे कमरे में ईंदो कर। सॉरी, मां तव्हांजी टिन्ही ॻाल्हियुनि मां हिकु बि ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहियां। तव्हांजे हिन रंगई लिबास में ॾाढा सुठा लॻी रहिया आहियो, पहिरें खां वधीक। तव्हां अजय तारीफ़ करे रहिया आहियो, अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। शायदि तव्हांखे मालूम न आहे त तव्हां केतिरा सुठा लॻी रहिया आहियो। अजब तरीक़ो हो जी दिल नवाज़ी जो खंजर हथन में झले मुंह सां गम गुसार मिलिया गुलन जी ॻाल्हि कई खार सो